jungle. टंडो मस्ती गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल फूडी चांडियो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जाफर खान चांडियो बुनियादी सहूलतन का महरूम जैमें फर्नीचर टीचर नई बिल्डिंग है बेनी बुनियादी सहूलतन की जरूरत खिलाफ स्कूल के शागिर्दन समाजी अगवानन गुलाम कादिर चांडियो असदुल्ला चांडियो अजहर अली चांडियो शागिर्द हसन अजीज अहमद अली हैदर मारिया खातू शाजिया नसरत खातू बेनी अगवानी में एहतजाजी मुजाहरो कयो वियो उन मौके ते मुजाहिर साहब नगर दाई ते ॿुधायो त स्कूल जा काफ़ी मसला है जड़ो के स्कूल के नई इमारत की जरूरत है न्याणियुनि के ॿाहिरि वेहारे तालीम ॾेई रहिया आहियूं स्कूल में 2 कमरा आहिनि जेके आहिस्ता आहिस्ता किरण पिया जंहिंजे करे स्कूल जे शागिर्दनि में ख़ौफ़ हिरास पैदा थिए थो उन वधीक चयो त स्कूल में बाथरूम ड्रही पट थी विया आहिनि न्याणियुनि जे स्कूल खे चौधवारी बि न आहे उन समेत स्कूल जे अंदरि फर्नीचर ऐं उस्तादनि जी पिणु सख़्तु खोट आहे जंहिंजे करे मासूम जुड़े ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻणु आहे उन मौक़े ते मुज़ाहिरनि वधीक हद जे एमपीए सैयद जावेद अली शाह जिलानी एमपीए राशिद शाह राशिदी डायरेक्टर स्कूल सखर कमिश्नर सखर डिप्टी कमिश्नर खैरपुर डिस्ट्रिक्ट ऑफिसर तालीम जिला खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां पिरजोर मुतालबो कयो त गवर्नमेंट गर्ल्स स्कूल फूडी चांडियो जा जाइज़ मसला हल कराए ॾिना वञनि ऐं ॻोठ जाफर खान चांडियो त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी नई बिल्डिंग ठहिराए ॾिनी वञे शागिर्दनि ऐं शागिर्द वालिदनि खां बेचैनी ख़तमु थी वञे ॿी सूरत में एहतजाज ॿार वधाए वञे।